अस्सलाम वालेकुम तमाम दोस्तन के RBS बिज़ रिसर्च एकेडमी में तव्हां सभिनी खे आउं भली कार चवां थो। अॼु हिन वीडियो में असां सम्झंदासीं हिरार्किकल या सीक्वेंटल रेगुलेशन। दोस्तों इन खां अॻु में मुंहिंजी तक़रीबन 5 वीडियो जेके आहिनि उहे रेगुलेशन जा जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उन हवाले खां आहिनि। उन खां पोइ हिकिड़ो मुंहिंजो वीडियो बि आहे जंहिंमें रेगुलेशन खे अमली तौर ते मां हिकु मिसाल जे ज़रिए सां डिस्कस कयो आहे त तव्हां उन रेगुलेशन खे मल्टीपल रेगुलेशन खे तव्हां कीअं रन कयो SPSS सॉफ्टवेयर में। ऐं उन खां अलावा मूं इहा बि चयो त इनशा जल्दी वरी पोइ हिरार्किकल रेगुलेशन ते जेको आहे असां हिकिड़ी वीडियो ठाहे करे तव्हांखे पेश कंदासीं त जीअं तव्हां हिरार्किकल रेगुलेशन जे हवाले खां बि जेको आहे सो उहो तव्हां सम्झी सघो। हाज़िर आहे इन हवाले खां अॼु वीडियो हिरार्किकल या असां हिनखे ॿियनि लफ़्ज़नि में सीक्वेंशियल रेगुलेशन भी चवंदा आहियूं। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम सुमरो, मैं शाबत यूनिवर्सिटी सां ताल्लुक़ रख। हिरार्किकल रेगुलेशन असल में आहे छा? इहा हिकड़ी स्टैंडर्ड अप्रोच टू हिरार्किकल रेगुलेशन आहे। He is a researcher building a multiple regulation model in a series of the states. यानी हिन में असां हिकु सीरीज़ ऑफ स्टेट जेके से तहत जेको असां हिकिड़ी पंहिंजो सम्झी त असां मॉडल जेको आहे रेगुलेशन मॉडल असां उहो ठाहींदा आहियूं जंहिंमें मुख़्तलिफ़ स्टेप वाइज़ हूंदो आहे ऐं ऑल विद द वेरिएबल एडेड एट द स्टेप, जंहिंमें हर स्टेप ते असां उन में पंहिंजा वेरिएबल जेके असां एड कंदा वेंदा आहियूं। पहिरें स्टेप में या पहिरें मॉडल में, ॿिए मॉडल में, टे में, चौथे में, जेतिरा बि तव्हांजा मॉडल हुजनि असां हर मॉडल में मुख़्तलिफ़ वेरिएबल असां उन में एड कंदा रहूं। And up to terminating point where no variable are to be added. अन इस ताईं असांखे वञिणो हूंदो जेसिताईं असांजा सभु वेरिएबल पूरा थी वञनि, को बि वेरिएबल न रहे। ऐं उन खां अलावा अच्छा स्टैंडर्ड जेको आहे मल्टीपल रेगुलेशन में असां छा पिया कयूं, हिक ई वक़्त में असां सभु वेरिएबल इंसर्ट कयूं था। जीअं तव्हां हिते ॾिसो था इनमें त हिक ई वक़्त में असां सभु वेरिएबल में इंसर्ट करे छॾिया आहिनि। पर इन जेको हिरार्किकल रेगुलेशन में असां हिकिड़ा हिरार्की जेको आहे असां एडॉप्ट कंदा आहियूं ऐं हिकिड़ी जी मिसाल हिते लिखियल आहे त को थ्योरिटिकल असां को रीज़न हूंदो आहे या ॿी का सब्सटेंटिव कंसिडरेशन हूंदी आहे या ॿियो को ख़्यालु हूंदो आहे जेको आहे त उन ख़्याल मुताबिक़ असां उनखे वेरिएबल के असां इंसर्ट कंदा वेंदा आहियूं उन यानी उन थ्योरी जे मुताबिक़ या उन ख़्याल जे मुताबिक़। उन खां अलावा आहे त ज़ाहिरा इज सच इट इज़ अप टू द रिसर्चर, उहो तव्हां रिसर्च जे ताईं आहे त तव्हां कहिड़े तरीक़े सां को रैशनल आहे, को जस्टिफिकेशन आहे जे तहत तव्हां वेरिएबल इंक्लूड कंदा था वञो पंहिंजे मॉडल में। हाणे मिसाल ॾिसो त हाणे मिसाल आहे त लेटेस्ट वी विश टू मॉडल द प्रेडिक्टर। हाणे कहिड़ा प्रेडिक्टर? एज आहे, जेंडर आहे, इंडिविजुअल परसेप्शंस आहे, परसेप्शन इकोनॉमी आहे, सोशल कल्चर परसेप्शंस आहिनि। हाणे असां इन जो इम्पैक्ट था ॾिसूं एंटरप्रेन्योर इंटेंशन ते। यानी एंटरप्रेन्योर इंटेंशन जो मक़सदु इहो आहे त तव्हां केतिरो ईंदड़ 3 सालनि में तव्हां छा तव्हांजो ख़्यालु आहे त तव्हां कारोबार स्टार्ट कंदव, तव्हां जॾहिं कारोबार स्टार्ट कंदव त तव्हां हीअ जेके फैक्टर आहिनि इन जो कहिड़ो इम्पैक्ट आहे तव्हांजे मथां। इन मुताबिक़ मूं वटि हिकिड़ो मॉडल आहे, त वक़्तु हली करे तव्हां जेको आहे इहो मॉडल सम्झी वेंदव। Rather than performing multiple regulation where the predictors are all added simultaneously. इन मक़सदु इहो आहे त तव्हां या त कंहिं थ्योरी मुताबिक़ तव्हां इहे जेके प्रेडिक्टर्स आहिनि तव्हां विझंदव या वरी तव्हां साइमल्टेनियसली सभई प्रेडिक्टर विझी छॾियो, जेको असांजो अॻु में जेको आहे मिसाल में मां डिस्कस करे चुकियो आहियां। ऐं उन खां पोइ आहे 10, तंहिं करे हीउ डेल्टा आहे जेको इहा आहे इहो डेल्टा असांखे चवंदा आहियूं, यानी इन जो मक़सदु ही बार सिंपल बार ही डेल्टा जी बार आहे। इन मक़सदु चेंज इन R square is a corresponding to change in the F square and P values are statistics of the great interest when using the hierarchical regression. हाणे जॾहिं hierarchical regression खे तव्हां इस्तेमालु कयो था त असां वटि ही टे जेके वैल्यूस आहिनि ॾाढा इंपॉर्टेंट आहिनि, जंहिंमें असांखे जेको आहे रिपोर्ट, ऐं इहे असां रिपोर्ट बि कंदा आहियूं पंहिंजे जेके तव्हां जॾहिं रिसर्च तव्हां पंहिंजे रिसर्च पेपर में थीसिस में तव्हां लिखंदव त इहे टे शयूं लाज़मी तव्हांखे रिपोर्ट करणी पवंदियूं। यानी R स्क्वायर में केतिरी तब्दीली आहे, मिसाल पहिरीं R स्क्वायर जॾहिं तव्हां प्रेडिक्टर विधो मॉडल में त केतिरी R स्क्वायर बि, यानी ॿियो तव्हां मॉडल प्रेडिक्टर में ॿियो मॉडल ॿियो प्रेडिक्टर तव्हां विधो त R स्क्वायर में केतिरी तब्दीली आई ऐं करस्पॉन्डिंगली ऐं उन में हवाले खां त एप जेका उहा छा थी उन में केतिरी तब्दीली आहे ऐं P वैल्यूस असांखे उहे रिपोर्ट करणा पवंदा आहिनि। तंहिंखां पोइ हीउ असांजो मॉडल आहे। जीअं हिते असां ही पढ़ी आयासीं जेके तव्हांखे ॿुधाए त हीअ जेके आहिनि ही सॼा जेके असांजा प्रेडिक्टर आहिनि, ही सभु असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहे। हिते डिपेंडेंट वेरिएबल असांजो जेको आहे उहो आहे एंटरप्रेन्योर इंटेंशन। हाणे इन सभिनी जे फैक्टर जो असां इम्पैक्ट ॾिसां एंटरप्रेन्योर इंटेंशन। हाणे इन वजह खां असां ही मॉडल आहे, तो हिन थोरो मॉडल खे ॾिसी सम्झी वठूं त ही मॉडल आख़िर
असांखे छा थो चवे त इन हवाले खां आहे त रोल मॉडल यानी इंडिविजुअल परसेप्शन इकोनॉमी एंड द परसेप्शन सोशियो कल्चर परसेप्शन इन टिनि जो इम्पैक्ट असां था चयूं इंटरपल इंटेंशन ते ठीक है हाणे रोल मॉडल छा आहे सेल्फ एफिकेसी छा आहे फियर ऑफ फेलियर ये टे जेके मुख़्तलिफ़ फैक्टर आहिनि इंडिविजुअल परसेप्शन जा ऐं हिकिड़ो फैक्टर आहे या सब जेको आहे डोमेन यानी चओ था परसेप्शन इकोनॉमी आहे उहो पर्सनल इकोनॉमी जो अच्छा जॾहिं सोशल कल्चरल डायमेंशन जी ॻाल्हि उन टे डायमेंशन्स आहिनि career choice आहे status and respect in the society and news in the public media असांजा कंट्रोल वेरिएबल कहिड़ा आहिनि एज आहे जेंडर एंड एजुकेशन असां वटि ही कंट्रोल वेरिएबल आहिनि हाँ इनकी एक्सप्लेनेशन के लिए रोल मॉडल इन सभी अच्छो तो नहीं ॾिसो ही इनकी एक्सप्लेनेशन है सब खां पहिरियों असां ॻाल्हि कंदासीं त इंटेंशन जो असांजो ही डिपेंडेंट वेरिएबल है जेको असांजो डिपेंडेंट वेरिएबल हिन तरीक़े सां असां फ्यूचर तव्हांजा जेके फ्यूचर इंटेंशन तव्हांजा कहिड़ा आहिनि उन वारे हाणे इंटेंशन डेफिनेशन छा आहे त ही डेफिनेशन आहे त आर यू माना तव्हां या ॿिए कंहिं सां गॾु एक्सपेक्ट कयो था त तव्हां जेको स्टार्ट अ न्यू बिज़नेस और स्कोप सेल्फ एम्प्लॉयमेंट in the next 3 years सेल्फ एम्प्लॉयमेंट मक़सद अॼुकल्ह जेके दोस्त कमाइनि था ऑनलाइन उहा बि सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे त फाइवर आहे या अपवर्क आहे या ॿियूं जेके से प्लेटफॉर्म ऑनलाइन प्लेटफॉर्म आहिनि फ्रीलांसिंग ग्रुप प्लेटफॉर्म आहे वेही करे उहे अर्न कनि था मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट हल कनि था उन ते इहो आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट या पोइ तव्हां कारोबार स्टार्ट कयो था त 3 सालनि में येस आर नो उन खां पोइ आहे इंडिविजुअल परसेप्शन असांजा टे सब डायमेंशन्स आहिनि हिकु डायमेंशन रोल मॉडल जेके असां इन में जेको कोड ॾिनो आहे उहो आहे नो एंटरप्रेन्योर यानी you know someone person who started the business in past 2 years गुज़िर 2 साल में तव्हां ॼाणो था जीअं तव्हां कारोबार छो इन जो इम्पैक्ट पवंदो आहे असांजे परसेप्शन ते जेकॾहिं असांजो कोई दोस्त के मिट माइट को कारोबार खोले त असांजी ज़हन ते बि इनजो हिकिड़ो परसेप्शन पवंदो त यार मां बि छो न खोलियां हीउ रोल मॉडल थी सघे थो असांजे लाइ या वॾा वॾा बिज़नेसमैन आहिनि जेके उहे बि असांजा रोल मॉडल आहिनि त उनजी लाइफ तव्हां ॾिसो केॾी ज़बरदस्त लाइफ गुज़ारे रहिया आहिनि त इहे रोल मॉडल जेके असांजे परसेप्शन ते पॉज़िटिव इम्पैक्ट कनि था ॿियो आहे सेल्फ एफिकेसी ऐं जेके असांजो कोड जेको आहे उहो सस्किल असां चऊं था हाणे सेल्फ एफिकेसी मक़सदु इहो आहे त छा मूंखे कारोबार हलाइण जे लाइ उहो मालूमात ऐं स्किल ऐं एक्सपीरियंस आहे या न कंहिं नए कारोबार लाइ ऐं ॿियो जेको आहे उहो आहे फियर ऑफ फेल्यूअर यानी कारोबार में नुक़सान बि सघे थो फ़ाइदो बि सघे थो नुक़सान एतिरो बि थी सघे थो जो तव्हांखे कारोबार बंदि करिणो पए हाणे इनखे असांजो कोड आहे फियर ऑफ फेल्यूअर अच्छा would fear of failure prevent you from starting या fear of failure जेको आहे इहो तव्हांखे रोके थो त तव्हां कारोबार न कयो अच्छा ऐं ॿियो जेको असांजो डोमेन आहे जेको असांजो उहो आहे परसेप्शन ऑफ इकोनॉमी इन जो मक़सदु आहे जेके परसीव अपॉर्चुनिटी तव्हां अपॉर्चुनिटी जिते जंहिं बि इलाइक़े में तव्हां रहो था उन में केतिरो अपॉर्चुनिटी तव्हां परसीव कयो था ऐं इन जो कोड आहे अपॉर्चुनिटी ऐं इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां 6 महीननि जे नेक्स्ट 6 मंथ में तव्हां जिते बि रहो था छा तव्हां उते का अहिड़ी अपॉर्चुनिटी तव्हां सम्झो था उते अपॉर्चुनिटियूं आहिनि या न आहिनि ॿियो आहे सोशो कल्चरल परसेप्शन्स उन में टे डायमेंशन सब डायमेंशन्स आहिनि कैरियर चॉइस आहे त छा तव्हां एंटरप्रेन्योरशिप खे या पंहिंजे ज़ाती कारोबार खे पंहिंजो कैरियर बणाइण ठाहियो था या न इन जो कोड आहे एन बी गुड सी गुड यानी चॉइस यानी कैरियर चॉइस ऐं ॿियो आहे स्टेटस एंड रेस्पेक्ट तव्हां सम्झो था तव्हां जे कारोबार खे कंदा उन मुआशरे में स्टेटस एंड रेस्पेक्ट आहे इन जो कोड ही आहे ऐं इन जो आहे इन माय कंट्री सक्सेसफुल एट स्टार्टिंग न्यू बिज़नेस हैविंग हाई लेवल ऑफ स्टेटस एंड रेस्पेक्ट उहो आहे या न ऐं ॿियो आहे न्यूज़ इन मीडिया यानी जेके कारोबारी आहिनि जेके सक्सेसफुल जेके स्टोरीज़ आहिनि उहे मीडिया ते अचनि थियूं उहे मीडिया ते अचनि थियूं सोशल मीडिया ते काफ़ी जेके एंटरप्रेन्योर खे पज़िराई मिली रही आहे त यानी इहो हिकिड़ो पूरो मॉडल आहे जंहिंमें असांजा टे जेके डोमेन आहिनि इंडिविजुअल परसेप्शन ऑफ इकोनॉमी एंड सोशल कल्चर परसेप्शन जंहिंजा वटि फर्दर सब डोमेन इन जो असां इम्पैक्ट ॾिसणु चाहियूं था पंहिंजी डिपेंडेंट वेरिएबल एंटरप्रेन्योर इंटेंशन ते हाणे ही पूरो वज़ाहत थी असांजे मॉडल जी हाणे उमेद कयां थो जॾहिं बि मां ही जेके टर्म्स जेके आहिनि ही फ्यूचर ही जेके बि यूज़ कंदुमि त तव्हां ही सम्झी वेंदो त इन पोयां असांजी कहिड़ी जेको आहे डिटेल आहे हाणे हिते असां कंपेयर कयूं था त साइमल्टेनियस जेको आहे असां एंट्री जेका आहे प्रोडक्टर जी ऐं हेरार्किकल एंट्री में कहिड़ो फ़र्क़ु आहे अचो त इनखे बि थोरो सम्झूं हाणे असां मॉडल असां वटि इन में हिकिड़ो ई मॉडल हूंदो आहे इंटरव्यू इंटेंशन में असां इंडिविजुअल परसेप्शन
पर्सन इकोनॉमी ही अभी के न सब डोमेन हिता 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 रखी करे ताशा करना असा ट्रिनी के जेके वेरिएबल आइन वो इंडिपेंडेंट असा रेगुलेशन सॉफ्टवेयर में स्पीसीज में असा एक ही टाइम सबनी के इंटर करना हिन में हायरार्कियल में साशा करना कि थ्योरी मुताबिक या पंज ख्याल मुताबिक कि जस्टिफिकेशन मुताबिक असा वेरिएबल की इंटर करना मॉडल नंबर 1 में साशा की उससे इंटरप्रिटेशन असा डिफरेंट वेरिएबल है असा में एज एंड जेंडर के इंटर के उससे अच्छा उनका मॉडल 2 ते आयासीं त वरी एज जेंडर त ऑलरेडी आई आहे उन सां गॾु असां इंडिविजुअल परसेप्शन ऐं ही जेकी परसेप्शन असां उहे हिन में इंसर्ट कयूंसीं ऐं असांजो डिपेंडेंट वेरिएबल उहो आहे मॉडल 3 में असां एज ऐं इंडिविजुअल परसेप्शन त ऑलरेडी आहिनि पर उन सां गॾु परसेप्शन ऑफ इकोनॉमी बि असां हिन में एड कयोसीं ऐं मॉडल 4 में असां एज भी आहे जेंडर भी इंडिविजुअल परसेप्शन भी आहे ऐं परसेप्शन इकोनॉमी ऐं आख़िरी कुझु असांजो डायमेंशन आहे सोशियो कल्चरल उहो बि असां हिन में इंक्लूड कयोसीं हाणे तव्हां ॾिठो त असां हर हिकु स्टेप ते या मॉडल में असां मुख़्तलिफ़ वेरिएबल असां इंक्लूड कंदा वियासीं ऐं हिन में असां हिकिड़ो ई मॉडल आहे जंहिंमें असां सभई मॉडल हिकिड़े ई तरह सां हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजो जेको ही जेको साइमल्टेनियसली इन में तव्हां ॾिसो त हिकिड़े हिते मॉडल हिकिड़ो ई आहे ऐं असांजो हिकिड़ो पर हिते तव्हां ॾिसो त हिन पिक्चर में तव्हांखे 4 मॉडल नज़र अची रहिया आहिनि त जेके असांजा मुख़्तलिफ़ मॉडल आहिनि त हाणे हिन मुताबिक़ असां पंहिंजे रेगुलेशन में असां 4 मॉडल ठाहिया आहिनि हिन में असां हिकु मॉडल ठाहियो आहे त उम्मीद कयां थो तव्हां साइमल्टेनियस एंट्री ऑफ जेको प्रिडिक्टर्स आहिनि या प्रिडिक्टर्स जो मक़सदु आहे इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं हायरार्की में जेको तव्हां जेको बख़ूबी तव्हां फ़र्क़ु सम्झी विया हूंदव अच्छा हाणे आहे त असां यूज़िंग हायरार्किकल स्ट्रेटजी रिसर्चर देन becomes interested in the increment यानी इजाफो जो थे तो वक्त पर वक्त जो इजाफो थे तो वेरिएशन में जो ताजी प्रेडिक्टर में this is generally assessed by testing the change in r square from one model to the next यानी हिते r square असांजे मॉडल में केतिरी आहे ऐं उन खां पोइ आफ्टर इंक्लूजन ऑफ प्रेडिक्टर यानी जो प्रेडिक्टर नओं असां इंक्लूड हिकिड़ो त असांजो आहे जंहिंमें असां एज ऐं जेंडर जो इम्पैक्ट ॾिसण था चाहियूं ऐं जॾहिं असां हिन में हिकिड़ो ॿियो ई जेको आहे प्रिडिक्टर असां में इंक्लूड कयोसीं ही जेको आहे ऑलरेडी ही असांजो आहे ही असां इम्पैक्ट कयोसीं त पोइ असांजो आर स्क्वायर केतिरी जेको आहे उहा चेंज थी अच्छा आर स्क्वायर छा हूंदी आहे आर स्क्वायर जो मक़सदु इहो आहे त जेके बि इंडिपेंडेंट वेरिएबल उनजो कलेक्टिव जेको इफेक्ट तव्हांजी डिपेंडेंट वेरिएबल ते छा आहे असां हुनखे आर स्क्वायर चऊं था ठीकु आहे हाणे असां हिन में असांजो आर स्क्वायर हिकिड़ो वैल्यू हूंदो जॾहिं असां हिन में ॿियो प्रिडिक्टर सां विझोसीं त आर स्क्वायर जी वैल्यू वधणु घुरिजे ऐं जॾहिं असां हुन में ॿियो प्रिडिक्टर ॿ ॿिया विझंदासीं अञा वधणु घुरिजे अञा जेतिरा यानी जेतिरा हिन में इंडिपेंडेंट वेरिएबल असां विझंदा वेंदासीं ओतिरी आर स्क्वायर असांजी उहा वधंदी वेंदी ठीकु है r square change significantly greater than the zero then we infer that the predictor added at that step of incremented bit यानी जॾहिं r square जेको असांजो यानी हिकिड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल में विधोसीं वरी ॿियो विधोसीं जेका r square उहा वधी जेकर उहो 0 खां मथे आहे त यानी इहो जेको इंक्रीमेंट थियो इज़ाफ़ो थियो आहे इहो बहितर इज़ाफ़ो थियो आहे ऐं इहो प्रेडिक्टिव पावर इन जो इहो बहितर इज़ाफ़ो थियो आहे R square change increment model 1 to model 2 is computed as यानी R square जेका हिते हुई ऐं जेका हिते चेंज थी जंहिंमें पे सां इंडिपेंडेंट वेरिएबल इंसर्ट कयोसीं त इन ॿिन्ही जे विच में जेका R square तब्दील थी आहे उहा कीअं करिजे उन जो आहे त चेंज इन R square मॉडल जेका उहा आहे त ई बराबरि आहे त मॉडल 2 R square ही जेका R square हिन मां जेका अचे थी माइनस मॉडल 1 R square का हिन में अचे थी उनखे असां हिन R square मां ही R square माइनस कंदासीं त असांखे हिन जो वैल्यू असांखे मिली वेंदो ठीकु है इंशाल्लाह जॾहिं प्रैक्टिकल में ईंदासीं तव्हां इहे सभु शयूं सम्झी वेंदो R square change increment from model 2 to model 3 is computed as a change R square यानी मॉडल 2 जेको आहे ऐं मॉडल 3 जे विच में जेका R square जी तब्दीली आई आहे उहा कीअं करिजे उन जे लाइ वरी साॻियो ई फॉर्मूलो आहे R square डेल्टा R square ऐं मॉडल 3 हिते असांजो मॉडल 2 हो या हिते असांजो मॉडल 3 अचियो ऐं हाणे असां मॉडल 3 जेको आहे मां मॉडल 2 जी माइनस कईसीं R square त असांखे इंक्रीमेंट मिलियो हाणे उहो इंक्रीमेंट जेको इज़ाफ़ो आहे तव्हांजी R square मॉडल 2 ऐं R square मॉडल 3 जे विच में जेको इज़ाफ़ो अचे थो उहो जेकॾहिं इज़ाफ़ो 0 खां मथे आहे त माना सिग्निफिकेंट जेको आहे उहो इम्पैक्ट आहे उनजो तंहिंखां पोइ असां हिकिड़ी ॾिसूं था त अ लेसन
although the least common तमाम घट ईअं आहे इस्तेमाल कंदा आहिनि. It is also possible to have a theoretical substantial rationale for testing a set of nested models that involve the elimination of the predictors. यानी असां जेको पोयों जेको मेथड हो हिन में असां प्रिडिक्टर खे असां इंसर्ट पिया कंदा वञूं. मॉडल 1 में असां बिट मॉडल 2 में हिकिड़ो प्रिडिक्टर 3 में ईअं हिन में असां छा कंदा आहियूं त असां हर मॉडल वाइज जेको असां एलिमिनेट कंदा वेंदा आहियूं, ख़तमु कंदा वेंदा आहियूं पंहिंजे जेको तव्हांजो आहे मॉडल मां. मिसाल हिन मॉडल 4 में असां जो हिकिड़ो 4 हुआ त असां मॉडल 3 में हिकिड़ो कटियोसीं, मॉडल 2 में हिकिड़ो कटियोसीं ऐं मॉडल 1 में असां सिर्फ़ु हिकिड़ो ई बचियो. ठीक है. ही आहे hierarchical regression involving removed of the predictors. यानी हर स्टेप ते असां हिकु हिकु जेको तव्हांजो प्रिडिक्टर आहे उहो ख़तमु कंदा था वञूं असां. यानी पहले स्टेप में असां ये इंटरवेल इंटेंशन विधोसीं ऐं 4 ई प्रिडिक्टर असां विधासीं. ॿिए मॉडल में वरी असां ही सोशो इकोनॉमिक परसेप्शन खे ख़तमु करे असां 3 प्रिडिक्टर विधासीं. 3 मॉडल में वरी असां इंडिविजुअल परसेप्शन ख़तमु परसेप्शन इकोनॉमी ख़तमु करे मॉडल विधासीं ऐं आख़िर में असां यानी जस्ट रिवर्स प्रोसेस जेको असांजो अॻ में हुयो. That to the right we have example of the hierarchical removal strategy where we remove the gender identification variable at the step 2 performance good. ठीक है. हाणे हिन में r square change from model 1 to model 2 is computed as r square model 1 minus model 2. यानी just reverse थी वियो. अच्छा, r square change from model 2 to model 3 is computed r square असां में r square मॉडल 2 जी असां माइनस कंदासीं मॉडल 3 मां. अॻ में असां छा पिया कयूं त मॉडल 3 मां -2 जी चेंज पिया, यानी पूरो जेको प्रोसेस उहो जस्ट रिवर्स प्रोसेस आहे असां वटि हायरार्किकल रिग्रेशन मॉडल में. असां अॻिले मॉडल में हिन मॉडल में असां जेके प्रिडिक्टर इंक्लूड पिया कंदा वञूं ऐं हिते असां प्रिडिक्टर एक्सक्लूड था कंदा वञूं. दोस्तों हाणे असां इन जेके तव्हांजो रिज़ल्ट्स आहिनि उनखे रिपोर्ट की कजे. इहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे. थोड़ो हिते जीअं ट्रिकी आहे इन हवाले खां ज़रूरी सम्झूं त रिपोर्ट की कजे, इहो बि लाज़मी हिन में डिस्कस कजे ऐं इंशाल्लाह जॾहिं प्रैक्टिकल वीडियो तव्हां ॾिसंदव त इहे सभु शयूं तव्हांजा मसइला हल थी वेंदा. असां सभु खां हायरार्किकल मल्टीपल रेगुलेशन रिवेल एट स्टेज 1 पहिरीं स्टेज यानी जेका असांजी ही स्टेज आहे. पहिरीं स्टेज में छा कयोसीं त जेंडर एज यानी ही एज ऐं जेंडर असां में विधोसीं. ठीकु आहे. त मॉडल में जो असां एज जेंडर इम्पैक्ट पर ॾिसणु चाहियूं असां पंहिंजे डिपेंडेंट वेरिएबल इंटरवेल इंटेंशन ते. त हाणे उन में असांखे पहिरें बारे में छा करिणो आहे, असांखे मॉडल जी जेका आर स्क्वायर खे चेक करिणो आहे त केतिरो उन में मॉडल में आर स्क्वायर केतिरी असां आई. त इन हवाले खां असांजी जेको आहे एज जेको आहे उहो असांजा ॿ जेके असांजा ही आहे असांजो डिग्रीज़ ऑफ फ्रीडम, इनिशियल डिग्री ऑफ फ्रीडम एंड द लास्ट डिग्री ऑफ फ्रीडम. ठीकु आहे. असांजी 2 डिग्री ऑफ फ्रीडम हिन में आई. असां 2 वेरिएबल विधा आहिनि एज ऐं जेंडर. असां जॾहिं माइनस कयो त असांजो जेको लास्ट डिग्री फ्रीडम असांजो उहे 1903 रहे. असां जेको जेकी टोटल सैंपल साइज़ आहे उहा तक़रीबन 1925 आहे. उन मां असां ही 2 माइनस कया 1926. इन मां ही 2 घटि कयासीं त 1923 अची वियो. त हाणे असां जेको एफ जेको रेशियो आहे उहो 121 आहे ऐं इहो असांजो जेको पी वैल्यू आहे उहो असांजो 0.05 खां घटि आहे, यानी इहो सिग्निफिकेंट आहे. यानी स्टेटिस्टिकली एज ऐं जेंडर जेको इम्पैक्ट आहे उहो स्टेटिस्टिकली उहो असांजो सिग्निफिकेंट आहे. छो जो एफ टेस्ट आहे उहो असांजी सिग्निफिकेंट आहे. हाणे एफ टेस्ट आहे इन लाइ मूं जेको पंहिंजो रिग्रेशन आहे जेकी ते मल्टीपल रिग्रेशन जेकी मुंहिंजी 6 वीडियोस आहिनि उन में मां पूरी तरीक़े सां एफ खे डिस्कस कयो आहे. त उते वञी ॾिसो त एफ जो कॉन्सेप्ट कहिड़ो आहे. अच्छा, हाणे असां ॾिसंदासीं इन जो त आर स्क्वायर केतिरो चेंज थियो. रिलेशनशिप बिटवीन द वेरिएबल वर स्ट्रॉन्ग एट द आर. हाणे 0.33 यानी 33% जेको आहे एज जेंडर इंटरप्रिटेशन विच में कोरिलेशन जो वैल्यू आहे. ही आर जेको असांजो आहे इहो आर सां ज़ाहिर कंदो आहे द कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. The coefficient of correlation in टिनी जे विच में इन ॿिन्ही जे वेरिएबल जे विच में असांजो 33% आहे. ॾाढो सुठो जेको आहे इहो जेको आहे उहो असांजो कोरिलेशन जो वैल्यू आहे. ऐं हूअं बि जेकॾहिं 0.3 खां 0.8 जे विच में कोरिलेशन जो वैल्यू आहे यानी कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन आहे त इहो बहितर आहे. हाणे इहो आहे त शेयर वेरियंस एप्रोक्सीमेटली यानी इन एज जेंडर जो वेरियंस जेको इम्पैक्ट आहे तव्हां डिपेंडेंट वेरिएबल ते उहो 11% आहे. ठीक है. And he changed in R square असांजी आई 11.2% of the variance. Age had a statistically significant. हाणे एज जो इम्पैक्ट जेको आहे उहो डीबी ते डिपेंडेंट वेरिएबल सिग्निफिकेंट आहे पर उहो नेगेटिव रिलेशनशिप आहे. ऐं यानी
to 29, यानी 29% नेगेटिव इम्पैक्ट रिलेशनशिप बिटवीन द एज एंड इंटरप्रिटेशन। इन मक़सद आहे जीअं जीअं असांजी एज वधंदी वञे थी त तीअं तीअं असां इंटरप्रिटेशन खां परते वञूं था, यानी इहो हिकिड़ो नतीजो असां ईअं कंक्लूजन ईअं कढंदासीं। ऐं उहो स्टैटिस्टिकली बि सिग्निफिकेंट आहे, छो जो इन जेको पी वैल्यू आहे उहो 0.05 खां असांजो घटि आहे। जॾहिं त जेंडर जेको आहे असांजो उहो बि असांजो सिग्निफिकेंट आहे, ऐं उनजी बि जेको रिलेशनशिप आहे उहो नेगेटिव आहे। इन जो मक़सदु आहे उहो जेको पी वैल्यू उहो असांजो उहो 1.96 आहे एक्ज़ैक्टली, तक़रीबन उहो जेको टी वैल्यू ही जेको सैंपल साइज़ ये टोटल जेके टी वैल्यू आहे इनमें 1926 जेको आहे इहा असांजी सैंपल साइज़ आहे, ऐं टी जेका आहे उहो 1.96। इन जो मक़सदु इहो आहे टी वैल्यू जेकॾहिं 1.96 आहे त एक्ज़ैक्टली इहो इक्वल आहे 0.05 के, यानी इहो तव्हांजो सिग्निफिकेंट आहे। लेकिन थोरो बि 1.96 खां मथे चढ़ी वियो, सॉरी घटि लही वियो, घटि थी वियो, यानी 1.94 1.90 1.89 थी वियो त इहो जेको असांजो इहो नॉन सिग्निफिकेंट थी वेंदो, यानी इन जो पी वैल्यू जेको आहे उहो 0.0 खां मथे चढ़ी वेंदो। त हाणे असां जेको ही जेंडर जेको इम्पैक्ट आहे उहो सिग्निफिकेंट आहे, एक्ज़ैक्टली इहो 1.96 आहे। ऐं इन जो मक़सदु नेगेटिव जो मक़सदु आहे ॿिन्ही जे विच में हिकिड़ो रिलेशनशिप आहे, जेंडर ऐं इंटरप्रिटेशन जे विच में जेको रिलेशनशिप आहे उहो नेगेटिव आहे। ऐं तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं त ॿियो जेके असां हिन में जेको वेरिएबल इंसर्ट कयोसीं, असां पहिरियों एज ऐं जेंडर, हाणे असां हुन में एज ऐं जेंडर सां गॾोगॾु असां इंडिविजुअल परसेप्शन इन में शामिल आहे। हाणे इंडिविजुअल परसेप्शन असां वटि जेके उहे घणा आहिनि, उहे असां वटि 3 आहिनि, जंहिंमें असां नॉलेज ऑफ द एंटरप्रेन्योर ऐं सेल्फ एफिकेसी ऐं असांजो आई फियर ऑफ फेलियर, जॾहिं उहे असां मॉडल में विधासीं त हाणे असां जेको मॉडल जेको निकितो असांजो एप जो शो आहे। हाणे जॾहिं असां एप वैल्यू कैलकुलेट कंदासीं त डिग्रीज़ ऑफ फ्रीडम असांजा ही 3 जेके आहिनि, 3 असांजा हिन में वेरिएबल 3 असां डिग्री ऑफ फ्रीडम 1925 में माइनस कयासीं त असांखे जेको आहे असांखे उहे मिली आहे 1922। ऐं ही असांजो आहे एफ वैल्यू 23.25 जेको पी वैल्यू असांजी सिग्निफिकेंट आहे, यानी कि तव्हांजी एफ टेस्ट जेका सिग्निफिकेंट आहे, इन जो मक़सदु जेको आहे जेको इम्पैक्ट आहे उहो बि सिग्निफिकेंट आहे। हाणे असां ॾिसंदासीं त आर स्क्वायर चेंज केतिरी आहे हिन में। अच्छा, ही असां जेको पूरो जेको आहे ही असां एफ टेस्ट असां चेक कईसीं ऐं रिपोर्ट ईअं कंदासीं असां। ऐं हिन में जेको असां ॿुधायूं था पंहिंजे पढ़ंदड़नि खे, पंहिंजे रिसर्च पेपर जेको पढ़ंदड़ जेको आहे त असांजे इन में जॾहिं असां जेको नओं वेरिएबल इंक्लूड कयोसीं, जेके 3 असां वेरिएबल इंक्लूड कयासीं त उन जो आर स्क्वायर केतिरो इम्पैक्ट पियो, आर स्क्वायर चेंज केतिरी थी। त हाणे असांजी चेंज इन आर स्क्वायर उहा इक्वल आहे 0.03, यानी 3% असांजी आर स्क्वायर तब्दील थी, यानी वधी, यानी पोइ जेका आर स्क्वायर उन खां 3% असांजी आर स्क्वायर वधी, व्हिच इज वाट स्टडी सिग्निफिकेंट in the various accounted for over the step model 1, यानी मॉडल 1 ते जेको असांजो 3% आर स्क्वायर वधी, 3% इन करे असां आर स्क्वायर वधी असां में ही 3 इंडिपेंडेंट वेरिएबल इंसर्ट कयासीं मॉडल में। पहिरियों असां 2 हुया ऐं 3 ही असां कयासीं। ठीकु आहे, हाणे असांजी पंजनी जो इम्पैक्ट असां ॾिसूं था इंटरप्रिटेशन। हाणे तॾहिं असांजी आर स्क्वायर तक़रीबन 3% आर स्क्वायर वधी। ठीक है, ऐं उन खां पोइ असांजो ही आहे पंहिंजो डेल्टा आहे एक्सचेंज ऐं 3 वेरिएबल, ऐं असांजो जेको नतीजो छा निकितो आख़िर में जेको एफ वैल्यू उहो 23 थी वियो, यानी 23.25 असांजो आहे, ऐं जेको वरी बि सिग्निफिकेंट आहे त यानी हिते बि एफ असांजी सिग्निफिकेंट आहे। ऐं उन खां पोइ नोन ऐं सर्स्किल फियर ऑफ फेलियर असां टिनी जो इम्पैक्ट इंडिविजुअली ॾिसूं था त डिपेंडेंट वेरिएबल ते केतिरो आहे। हाणे तव्हां रिपोर्ट कंदो, रिपोर्ट तव्हां ईअं कंदव, जेको इहो पैटर्न आहे तव्हां ॿियो को पैटर्न जेके तव्हांखे अची सम्झ में अची थो वञे या ॿी हूंदी त को बि तव्हां आज़ादु को बि पैटर्न, पर ही हिकिड़ो नंढो मूंखे जेको ॻाल्हि सम्झ में आई जेको असां सम्झी सघूं था आसानी सां, उहो जेको आहे उहो पैटर्न मां तव्हांजे साम्हूं रखां थो। ऐं में आहे बीटा वैल्यूज़ आहे, यानी नॉन इन्वायरमेंट उन जो बीटा पॉजिटिव रिलेशनशिप आहे, छो जो हिते असां का माइनस न आहे हिन लेवल ते, ऐं उन जो इम्पैक्ट जेको बीटा आहे कोएफिशिएंट जेको आहे उहो आहे 14% तक़रीबन, टी वैल्यू 1926 आहे। हाणे हिते जेको टी वैल्यू जेको असांजो उहो जेको सैंपल साइज़ पूरो आहे असां उहो रखंदासीं। ठीकु आहे, ऐं हिते जेको टी वैल्यू उहो 7.51, यानी इहो 1.6 खां काफ़ी मथे आहे। तंहिं करे तव्हां ॾिसंदासीं जेको असांजो पी वैल्यू जेको आहे उहो 0.00 ऐं 0.5 खां घटि आहे, यानी इहो जेको असांजो पॉज़िटिव बि आहे ऐं सिग्निफिकेंट बि आहे।
इन जो मक़सद इहो आहे त असां जेके नौजवान एंटरप्रेन्योर इंटेंशन ते यानी इंटरप्रेन्योरशिप जो पॉजिटिव इम्पैक्ट आहे इन मक़सद इहो जेकॾहिं तव्हांजी परिस्थिती में को अहिड़ो को जेकी तव्हां ॼाणो था को सक्सेसफुल कारोबार करे थो इन जो पॉजिटिव इम्पैक्ट आहे तव्हांजे परसेप्शन ते उन खां पोइ जेको बीटा ॿियो आहे सेल्फ एफिकेसी इन मक़सद 0.85 यानी 5% जेको इम्पैक्ट आहे ऐं इहो बि सिग्निफिकेंट आहे असांजो 0.05 ते त इन जो मक़सद इहो आहे त नौजवान इहो सम्झनि था त असांखे एतिरियूं सलाहियतूं ऐं जेको आहे नॉलेज ऐं स्किल असां आहे जो असां नओं कारोबार स्टार्ट करे सघूं यानी इन जो बि हिकिड़ो पॉजिटिव इम्पैक्ट आहे ऐं अनफॉर्चुनेटली जेको असां फीयर ऑफ फेल्यूर ते अचूं था त उनजो इम्पैक्ट जेको उहो नेगेटिव आहे छो जो घणो जेको ख़ौफ़ आहे असां वटि नौजवान में इहो ई आहे त मतां मां कारोबार कयां मतां मां नाकाम थी वञा जेकॾहिं मां कारोबार कयां इन जो इम्पैक्ट जेको उहो 4% नेगेटिव रिलेशनशिप आहे त यानी जेतिरो तव्हांजी रिलेशनशिप जेके यानी फीयर ऑफ फेल्यूर वधंदो ओतिरा इंटेंशन तव्हांजा घटिबा ठीकु आहे ऐं हिते बि असांजो जेको सैंपल साइज़ साॻियो असां 1926 रखियोसीं जेके रिस्पोंडेंट आहिनि असांजा ऐं जेको टी वैल्यू आहे उहो -2.41 आहे हालांकि इहो सिग्निफिकेंट आहे पर रिलेशनशिप जेको उहो नेगेटिव आहे यानी असांजो इनखे असां इन तरीक़े सां एक्सप्लेन बि कंदा वेंदासीं पंहिंजे कंक्लूजन में ठीकु आहे अच्छा जी तंहिंखां पोइ असां आहे जेको हिकिड़ो टियों जेको असां हाणे मॉडल 3 में असां छा कयो असां हिकिड़ी वेरिएबल अपॉर्चुनिटी यानी असां ईंदड़ 6 महीननि में जिते असां रहूं था उते का असांखे बिज़नेस करण जी अपॉर्चुनिटी मिले थी उन वारे खां जॾहिं इहो इंक्लूड कयोसीं त तॾहिं बि असांखे का चेंज मिली उहा 0.01% यानी 0.1% असांखे जेका तब्दीली मिली यानी हिकिड़ो पॉजिटिव हिकिड़ो चेंज आहे यानी इहो 0 खां घटि मथे आहे ऐं उहा जेका तब्दीली जेको यानी चेंज आहे उहा बि असांजी सिग्निफिकेंट आहे ऐं जंहिंखां पोइ असां इहो कयोसीं त असांजो 1919 यानी जेतिरा तव्हांजो मिसाल अॻिले मॉडल में असांजा 3 हुआ त असां 3 माइनस कयासीं पंहिंजी सैंपल्स मां वरी असां हिकिड़ो ॿियो कयोसीं त जेको उन जो 1920 हुयो त असांजो हीअ थी वियो असांजो 1919 ठीकु आहे ऐं उन खां पोइ असांजो जेको एफ आहे उहो 210 पॉइंट जेको असांजो सिग्निफिकेंट आहे जो छो जो हिन जेको वैल्यू आहे उहो असांजो 1.96 खां घटि मथे आहे 2.1 इन जे करे ही जेको असांजो हिते जेका एरो आहे उहो असांजो एरो जेको आहे उहो जेको आहे ऐं तंहिंखां पोइ असां ॾिसूं था अपॉर्चुनिटी वाज फाउंड हैविंग स्ट्रेटली इनसिग्निफिकेंट इम्पैक्ट ठीकु आहे छो जो हिते 1.44 आहे जेको पी वैल्यू जेको ग्रेटर देन उहो 0.05 आहे हाणे इन जो इम्पैक्ट यानी इन जो मक़सदु इहो ई आहे त जेके असांजा नौजवान आहिनि जेके उन जेके रिस्पोंडेंट उहे नथा ॾिसनि त तव्हांजे 6 महीने जे विच में उन जिते रहंदा उते को बिज़नेस अपॉर्चुनिटी इन करे इहो नॉन सिग्निफिकेंट आहे ऐं जेको इम्पैक्ट बीटा उहो बि पॉइंट यानी 2% तमामु घटि आहे ठीकु आहे पॉजिटिव रिलेशनशिप त आहे पर जेको इम्पैक्ट आहे सिग्निफिकेंट न आहे उहो यानी उहो 0.05 खां मथे आहे हालांकि एप जेका हिनजी उहा जेको वैल्यू जेको एप जो आहे उहो जेका 1.96 खां मथे आहे उहो पॉजिटिव उहो सिग्निफिकेंट आहे पर जेका इहो जेको बीटा वैल्यू आहे उहो बीटा वैल्यू उहो तमामु घटि आहे ऐं उहो न सिग्निफिकेंट बि आहे इहो मक़सदु इहो आहे त जेके रिस्पोंडेंट आहिनि जिते जिते रहनि था उहे सम्झनि था त ईंदड़ 6 महीननि जे उन एरिया में कंहिं क़िस्म का अपॉर्चुनिटी बिज़नेस करण जी जेको मौक़े अपॉर्चुनिटी उन्हनि वटि कोन आहे ऐं आख़िर में जेको आहे असां जेको सोशल जेके असांजा आहिनि कल्चरल परसेप्शन जेके असांजा जी 3 आहिनि असां हुन में इंक्लूड कयासीं त चौथो मॉडल असांजो ठही वियो हाणे इन में असां छा थियो त चेंज इन वेरियंस अकाउंटेड फॉर स्क्वायर असांजी उहा 1% असांजी चेंज आई अॻु में असांजी 0.01 हाणे असांजी 1% जॾहिं ही ॿियो जेको फैक्टर असां इंक्लूड कयोसीं असांजी परसेंटेज ऑफ जेको आर स्क्वायर आहे उहा 1% यानी 0 खां मथे थी वई ऐं इहा जेका असांजी उहा सिग्निफिकेंट बि आहे ठीकु आहे ऐं उन खां पोइ असांजो हीउ जेको इम्पैक्ट बीटा वैल्यू आहे यानी एन बी कैरियर माने यानी नेगेटिव ऐं तमामु आहे ऐं जेको रिलेशनशिप जेको आहे इंडिपेंडेंट वेरिएबल्स जो यानी एनबीसी जो इंडिपेंडेंट वेरिएबल सां रिलेशन जेको आहे उहो नेगेटिव आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको हुनजो सिग्निफिकेंस आहे उहो सिग्निफिकेंट बि न आहे ठीकु आहे त हाणे इन में सम्झासीं त नौजवान जेके रिस्पोंडेंट आहिनि जेके असांजा इंटरप्रिटेशन जे हवाले खां उनजो को अहिड़ो को ख़ासि जेको आहे उहो ख़्यालु न आहे त इंटरप्रिनेरशिप खे एज़ अ कैरियर हू चूज़ कनि
ठीकु आहे। ऐं स्टेटस जेको आहे उहो पॉज़िटिव आहे, यानी जेके रिस्पोंड उहे सम्झनि था त मुआशिरे में जेके एंटरप्रेन्योर उन जो सुठो स्टेटस उनखे मिली रहियो आहे। अच्छा, अच्छा उन खां बीटा जी ॻाल्हि कयूं त बीटा वैल्यू बि जेको आहे असांजो उहो पॉइंट ॾाढो नेग्लिजिबल आहे, जस्ट 3% आहे ऐं उन जो वैल्यू जेको आहे उहो पॉइंट 96 सां घटि आहे ऐं इन हवाले खां जेको सिग्निफिकेंट बि न आहे असांजो, यानी पी वैल्यू उहो हायर देन 0.05 आहे। इन जो मक़सदु इहो आहे त जेके रिस्पोंडेंट आहिनि उहे असांजे मुआशिरे में हिते रहनि था, उते इहो नथा सम्झनि त जेके एंटरप्रेन्योर आहिनि उनखे को एतिरो को सुठो जेको आहे मुआशिरे में स्टेटस ॾिनो वञे थो। ऐं लास्ट बट नॉट द लीस्ट, यानी मीडिया ते केतिरो एंटरप्रेन्योरशिप खे या एंटरप्रेन्योर बिज़नेसमैन की कवरेज मिले थी, उन हवाले खां जेको इम्पैक्ट आहे उहो सिग्निफिकेंट आहे टीवी ते। ऐं तव्हां ॾिसो था त इम्पैक्ट ॾाढो घटि आहे, आई थिंक 6% आहे, पर उहो सिग्निफिकेंट आहे। तव्हांजो जेको टी वैल्यू 3.96 इहो न इहो 1.96 खां मथे आहे, तंहिंजे करे असांजो पी वैल्यू जेको आहे उहो 0.05 खां घटि आहे ऐं असां चवंदासीं त इहो सिग्निफिकेंट आहे। इन मक़सदु आहे त जिते बि जेके रिस्पोंडेंट इहो सम्झनि था त मीडिया ते जेके एंटरप्रेन्योर आहे उनखे सुठी तरीक़े सां कवरेज मिली रही आहे। दोस्तों ही असांजो पूरो जेको आहे सो कॉन्सेप्चुअल जेको आहे असांजो पूरो हुयो त असां पंहिंजो रेगुलर हर हिकु रेगिश खे रन कीअं कयूं, उनजा रिज़ल्ट्स कीअं वठूं, उनखे अंडरस्टैंड कीअं कयूं, उनखे रिपोर्ट की ही काफ़ी कॉम्प्रिहेंसिव जेको आहे शयूं जेके मां तव्हांजे साम्हूं पेश कयूं आहिनि। उमेद कयां थो त ही वीडियो तव्हांखे काफ़ी पसंदि आई हूंदी। अल्लाह